अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा रावल खान वारा मंठार खे ख़त्म कंदा या शेरदिल मंठार खे ख़त्म कंदो या सिकंदर खान जे अचण जो मंठार लाइ इंतज़ारु कंदा। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, गॾोगॾु घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं अव्हां ॿाहिरनि ताईं सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं वीडियो पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ईंदड़ एपिसोड्स में ॾिसंदव त शेरदिल मंठार ते तमामु घणे गुस्से में हूंदो ऐं मंठार बि शेरदिल ते तमामु घणे गुस्से में हूंदो। तव्हां ॾिसंदव त रावल खान वारा बि मंठार जे पोयां लॻल हूंदा। बहरहाल हू हली सब्र में आहिनि जेतर हुननि जो सिकंदर खान हॉस्पिटल मां मोटी अचे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव पुलिस के जेको आहे रावल खान वारा पैसा ॾींदा, जेको आहे चवंदासीं तूं मंठार खे गिरफ़्तार कर ऐं वॾेरे बालाज खान जे हमराहन खे जेल में विझ। तव्हां ॾिसंदव त पुलिस इनकार करे छॾींदी ऐं पुलिस मंठार खे शेरदिल खे अगवा करण लाइ वॾेरे रावल खान वारनि ॾे ईंदी ऐं उन्हनि खे चवंदी तव्हां शेरदिल जो हथु ॾियो, पर हो शेरदिल जो हथु ॾियण खां इनकार करे छॾींदा। हो चवंदा को शेरदिल असांजो ग़ुलाम कोन्हे या असां वटि बीठल कोन्हे जो असां तोखे शेरदिल कढी ॾियूं। ॿिए तरफ़ तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो बालाज खान बि तमामु घणे हाणे जोश में अची वेंदो। हो बि शेरदिल जे पोयां हथु धोई लॻंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राबेल वीचारी जे पोयां बि लॻंदो। बहरहाल मल्हार हुनखे कॾहिं बि ईअं थियणु कोन छॾींदो। दोस्तों तव्हां ॾिसंदव त गमदिल वारनि बि जेको आहे सो राणी सां शादी करण जी कोशिशि कंदो। बहरहाल गमदिल जूं सभु कोशिशूं रायगान वेंदियूं। ॾींदा मूंखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।